धरणे जो कहिड़ो मक़सदु आहे साईं? हिकमती अमली अॻिते लाइ कहिड़ी आहे तव्हां वटि? ॿियो अॼु जेको मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला अचनि पिया, उन्हनि खे रोकियो वियो आहे, कीअं पिया ॾिसो हिनखे? बहरिया टाउन मुकमिल गैर कानूनी मंसूबो आहे। हिन गैर कानूनी मंसूबे खे फौरी तौर ते ख़त्म कयो, डेमोलिश कयो, ड्राहियोस। सुप्रीम कोर्ट 2018 में भी फ़ैसिलो ॾेई छॾियो त ही गैर कानूनी आहे। इन में वज़ीर आला खां वठी तपदार ताईं FIR दर्ज कयो ऐं ही गैर कानूनी मंसूबो आहे। अॼु असां आया आहियूं त सॼे मुल्क जे माण्हुनि खे ॿुधायूं त ही मेगा हाउसिंग स्कीमूं जेके बि आहिनि बहरिया टाउन समेत गैर कानूनी उहे फितरत जे कानून जे ख़िलाफ़ आहिनि, उहे सिंध जे वजूद जे ख़िलाफ़ आहिनि। ही ग़रीब मिसकीन सिंध वासियुनि लाइ को लो कास्ट उरनि पैसनि जा घर न आहिनि। तंहिं करे ही मक़ामी माण्हुनि जा घर ॻोठ ड्राही लखा एकड़ तव्हां खणी वञो ऐं चओ त रहाइश तरक़ी जे नाले में सिंध जे मथां तबाही मयणो आहे। असां उन तबाहीअ जे ख़िलाफ़ आया आहियूं। सरकार हथ कंडा इस्तेमाल कया, सरकार कब्ज़ा कया, रस्ता रोक थी, सॼा रस्ता कब्ज़े करे छॾिया अथनि। हिनमहिल ख़ुदि सुपर हाईवे ते त जीअं कराची शहर जा माण्हू न अचनि उहो रस्तो बंदि आहे। असां हिते शरीक थी पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ अदा कयो आहे। हुकूमत खे चऊं था त गैर कानूनी रहाइशी मंसूबा ख़तमु कयो।